न्यूटन जी हरकत जा क़ाइदा। हिक हवाई जहाज़ जे हवा में हरकत के सर आइज़ैक न्यूटन जे 300 साल अॻु में बयान कयल तिब्बी उसूलनि ते बयान करे सघिजे थो। न्यूटन केतिरा ई साल रियाज़ी ऐं फिज़िक्स ते कमु कयो। 1666 ईस्वीअ में जॾहिं हू 23 सालनि जो हो त हुन कशिश शकल जो नज़रियो पेश कयो। आइज़ैक न्यूटन दुनिया जे बहितरीन साइंसदाननि मां आहे। हुन जा पेश कयल नज़रिया अॼु बि जदीद साइंस खे सम्झण में काफ़ी मददगार साबित थिया आहिनि। न्यूटन वधीक कशिश शकल जे नज़रिए ऐं सियारनि जी हरकत बाबति कयल कम जे करे सुञातो वञे थो। 1686 ईस्वीअ में हुन हरकत जा 3 क़ाइदा पेश कया जिन खे न्यूटन जे हरकत जा क़ाइदा चयो वञे थो। उन क़ाइदनि में न्यूटन उहो वाज़ा कयो त जिस्म कीअं हरकत कनि था। न्यूटन जो चवणु हो त तहरीक खे 3 क़ाइदनि तहत बयान करे सघिजे थो। न्यूटन जो हरकत जो पहिरियों क़ाइदो, जेको जिस्म सकून वारी हालत में आहे उहो हमेशह सकून वारी हालत में रहे थो जेसीं ताईं उन ते को ॿाहिरियों ज़ोर असरु नथो करे। ज़ोर हिकु अहिड़ो ज़रियो आहे जेको जिस्म जे सकून वारी हालत या यकसान हरकत वारी हालत खे तब्दील करे थो। हिकु जिस्म हमेशह हिकु तरफ़ी हरकत कंदो आहे जेसीं ताईं उन ते को ज़ोर अमल न करे। जॾहिं असीं बाल उछलाईंदा आहियूं त उहो यकसान हरकत कंदो रहे थो ऐं कुझु फ़ासिलो तइ करण खां पोइ रुकिजी वेंदो आहे, छाकाणि त गांठ जो ज़ोर उन बाल खे हरकत कंदो रहण खां रोके थो। न्यूटन जे पहिरें ई क़ाइदे खे इनर्शिया वारो क़ाइदो बि चइबो आहे। जेतिरो कंहिं जिस्म जो मायो वधीक हूंदो ओतिरो उन ते इनर्शिया वधीक हूंदो, छाकाणि त कंहिं जिस्म जी हालत खे तब्दील करण लाइ एतिरो ई ज़ोर घुर्बल हूंदो आहे। फ़र्ज़ु कयो त अव्हां कंहिं बस में वेठा आहियो। जॾहिं बस हलणु शुरू कंदी आहे त अव्हां पाण खे पोइते किरंदे महसूसु कंदा आहियो ऐं जॾहिं बस हलणु बंदि कंदी आहे त अव्हां पाण खे अॻिते किरंदे महसूसु कंदा आहियो। इनर्शिया असांखे साॻी हालत में रखंदी आहे। उन करे जॾहिं बस हलणु शुरू करे थी त असांजो बदन पोइते ई रहण जे करे पोइते किरे थो ऐं बस जे ओचितो बीहण जे करे असांजा पेर त बस जे बीहण सां हिकदमि बीह रहंदा आहिनि, पर असांजो मथियों जिस्म अॻिते हलंदो रहे थो। उन करे असांजो जिस्म अॻिहीं तरफ़ किरे थो। सीट बेल्ट बि उन क़ाइदे जे बुनियाद ते ठाहिया विया आहिनि।